वालेकुम उम्मीद खुश हूंदो अल्लाह जे ज़मान में हूंदो दोस्ती सां थियो हुयो चवण जो मक़सदु इहो हो त असां वटि हिन इज़हार जी आज़ादीअ ते मुकमल तौर ते पाबंदी आहे। हाणे त असांखे इहो ॿुधायो वियो हो त साईं जीएम सैद कुफर पियो करे ऐं कुफरिया निज़ाम खे सपोर्ट पियो करे, पर वरी ईअं थियो जो डॉक्टर इसरार अहमद जेको वॾो आलमी दीन आहे, अल्लाह पाक हुनखे जन्नत फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए, उनजे बयाननि ते पाबंदी लॻी वई। उन तमामु घणा इल्ज़ाम लॻाया विया त हीअ दायरे इस्लाम खां ख़ारिज आहे, शायदि इल्ज़ाम बि जंहिंखे इल्मु ई न आहे। वरी हलंदो इहो दौरु, असां त डॉक्टर साहिब खे रुॻो इसरार अहमद खे ॿुधो आहे। हाणे जेको रिसेंटली मौजूदा दौरु आहे उन में बि फतवा जारी थी आहे त मौलाना तारक जमील किथे बयानु नथो करे सघे, छो जो उहो हिकु एजेंडा ते ॻाल्हि पियो करे, मतिलबु की हिकु माण्हू खे सपोर्ट पियो करे, उहा जेका असांजे इदारनि खे, असांजे ताक़तवर धुरनि खे, हुकूमत धुरनि खे पसंदि न आहे। उन जे बयाननि ते पाबंदी लॻाई वई आहे। जेको वीडियो बयान आहे उन ते पाबंदी आहे। उनजे जलसा जुलूस तबलीगूं राविल इज्तमा जेके बि उन पाबंदी लॻाई वई आहे त नथो करे सघे ऐं का मीडिया हुनखे न खणंदी। ऐं शायदि इहो चयो वञे त मुख़्तलिफ़ मुल्कनि में हुननि जा जेके यूट्यूब जा चैनल आहिनि उनखे बैंड कयो वियो आहे। ठीकु आहे, बहरहाल असांखे ख़बर न आहे एॾा मामला छा आहिनि। हिन दौर में हिते हिन मौजूदा वक़्त में इज़हार जी आज़ादी किथे बि न आहे। हक़ सच चवण ते पाबंदी आहे। छा कजे, हिते वॾा वॾा आलम कराम बि महफ़ूज़ न आहिनि, उन्हनि ते फतवा लॻी थी वञे। उन्हनि जे शागिर्द मौजूदा जेके वॾा उलमा कराम उन्हनि जे शागिर्द ई पंहिंजे उस्तादनि ते फतवा पढ़नि त हीअ तूं त ग़लति पियो करीं, तूं छा पियो करीं, तूं भटकी वियो आहीं। सो नऊज़ बिल्लाह। ऐं अलाह जा लख एहसान आहिनि जो हिन सिंध ते मिर्ज़ा कादियानी जो जनमु न थियो। जे हिते हुन जो जनमु थिए वञे त शायदि असांखे ऐं तव्हांखे बि चयो वञे त मिर्ज़ा कादियानीअ जा फॉलोवर आहिनि। तौबा अस्तग़फिरुल्लाह नऊज़ बिल्लाह। तो अलाह पाक हिन फ़िरके खां असां सिंध खे ख़ासि करे महफ़ूज़ रखियो आहे ऐं शुक्र आहे हिते पैदा न थियो। हिते पैदा थिया त पोइ केतिरा मसाइल अञा वधी वञनि हा। ॿी ॻाल्हि त हिते इंतिहा पसंदी एॾी थी वई आहे जो हिकिड़ो फ़िरको ॿिए फ़िरके खे मञे नथो। मां पंहिंजी 2006 जी ॻाल्हि कंदो हलां। मां मदरसे में जॾहिं दाख़िला वरिती त यकीनन मां कुड़ कोन थो त उते असांजा उस्ताद हूंदा, अलाह पाक हुनखे ख़ुशि रखे। सो शाम जो या ॿिए या टे ॾींहं कचहरी कंदा, सभिनी खे गॾु कंदा, उते इहा ॻाल्हि थींदी हुई त अल्हम्दुलिल्लाह अॼु हिकिड़ो वहाबी या लहाबी उनखे असां सुनी कयो। मां ॿुधंदो हुउसि, मूंखे शायदि उन मामलनि जी ख़बर न हुई। ऐं हिकिड़े खे असां अॼु वहाबी खे मुस्लमान कयो, सुनी थियो माना मुस्लमान थियो, ऐं जॾहिं वहाबी हो त उन महिल काफ़िर हो। सो हिकिड़ो जेको फ़िरको आहे सुनी, उहो सम्झ बाला तरह जेके ॿिया आहिनि उहे भटकियल आहिनि। अलाह खे ख़बर आहे त कहिड़ो जन्नत में वेंदो। अलाह पाक चए थो त ओसी ताईं मां तव्हांखे जन्नत में न मोकिलींदुसि जेसीं तव्हांजो इख़लाक़ किरदारु